छा तव्हांखे ख़बर आहे त इंसान जे रत जो रंग ॻाढ़ो छो आहे? छाकाणि त इंसान जो रत चइनि जुज़नि प्लाज़्मा, रेड ब्लड सेल, रत जा ॻाढ़ा जुज़ा, वाइट ब्लड सेल, रत जा अछा जुज़ा ऐं प्लेटलेट्स जे मिलाप सां ठहियलु आहे। रेड ब्लड सेल जे करे रत जो रंग ॻाढ़ो आहे। हर रेड ब्लड सेल में इंतहाई अहम केमिकल हेमोग्लोबिन मौजूदु हूंदो आहे। हेमोग्लोबिन आयरन प्रोटीन सां मालामाल हूंदो आहे जेको तव्हांजे फेफड़नि मां ऑक्सीजन खणी तव्हांखे हरकत करण लाइ तमामु घणी तवानाई मुहैया करे थो। हेमोग्लोबिन जॾहिं ऑक्सीजन सां गॾिजे थो त इन ॿिन्ही जे बाहिमी अमल जे करे रत जो रंग ॻाढ़ो थी वञे थो। हेमोग्लोबिन कॾहिं कॾहिं रत जे रंग खे थोरो बदिलाए सघे थो। जॾहिं तव्हांजे जिस्म में तमामु घणी ऑक्सीजन हूंदी आहे तॾहिं हेमोग्लोबिन तव्हांजे रत खे वधीक रोशन ॻाढ़ो करे छॾींदो आहे। बहरहाल कुझु जानवरनि जो रत नीरो थींदो आहे। ऑक्टोपस, केकड़े, स्क्विड वग़ैरह जो रत नीरो थींदो आहे छाकाणि त उन्हनि में हेमोग्लोबिन जी जॻह ते हेमोसाइनिन हूंदो आहे ऐं हेमोसाइनिन में कापर प्रोटीन हूंदो आहे।